जेको कंदोकोट कश्मीर में वाक़ियो थियो आहे, मां हिनखे नंगी बरबरत सम्झां थो ऐं सुठनि पुलिस ऑफिसरनि खे इन क़िस्म जी हरकत न करणु खपे। ऐं जेकॾहिं उहा सम्झनि था त उन्हनि जे नॉलेज में इहा शइ नाहे त हू पंहिंजे उन हेठनि अमलदारनि खे इन क़िस्म जी सज़ा ॾियनि ऐं माण्हुनि सां इंसाफ़ थिए। सॼी सिंध जहिड़ो को जंग जो मैदान लॻी पई आहे। उत्तर सिंध जा समूरा ज़िला जेके आहिनि, जहिड़ो शिकारपुर, जैकबाद, कंदकोट कश्मीर खां वठी घोटकी, ॿिया ज़िला जहिड़ो को धाड़ेल करचर लॻा पिया आहिनि। ऐं मां हिन में ईअं सम्झां थो जेकॾहिं सिंध जा हिकिड़ा 5-8 वॾेरा जेकॾहिं ॿधी ऐं टूरो करे उन्हनि खे हणनि जेल मंझि त तमामु घणा मसइला हल थी वेंदा ऐं इहे मुग़वी बि बाज़ार थी वेंदा ऐं मामला बि हल थी वेंदा। ऐं धाड़ेल जेको कचे में वेठो आहे न, उनखे मुंहुं ॾियणु एॾो वॾो ॾुखियो कोन्हे जेॾो सरकार पंहिंजे लाइ एॾो ॾुखियो खणी अमल सम्झो आहे। इन सॼे मसइले खे ख़तमु करण में सरकार ख़ुदि संजीदा कान्हे। प्रिया कुमारी आहे जेका 2.5 सालनि खां गुम आहे, उहा गुम थी वई आहे, अगवा थी वई आहे। उनखे बाज़ियाब करण जे लाइ असांजी जदोजहद इहा जारी रहंदी ऐं ख़ासि करे असां शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो बि मुतालबो कयूं था। जेको शहीद सहाफ़त आहे, बेगुनाह जंहिंखे क़तल कयो वियो सखर जहिड़े शहर में, सिंध जो 3 नंबर शहर आहे जेको सखर हुजे, शिकारपुर हुजे, कंदकोट हुजे, कश्मीर हुजे या घोटकी हुजे या कराची हुजे, सिंध जे कंहिं बि शहर में बदमनी आहे, उन जे ख़िलाफ़ु असां अॼु हिते पहुता आहियूं। असांखे उहे जेके बि मुग़वी आहिनि उहे आज़ादु खपनि। उहे असांजा बच्चा आहिनि, असांजा भाउर आहिनि, असांजूं भेनरियूं आहिनि। असां सभु आर्टिस्ट हिते गॾु थिया आहियूं सिविल सोसाइटी सां गॾु ऐं असांजो एहतिजाज जारी रहंदो। माण्हुनि खे बाज़ाब करण लाइ वेठा, उन्हनि जे मथां पुलिस गर्दी जेका थी आहे उन जे लाइ असीं हिते वेठा आहियूं। असां उन रियासत खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त बाबा असां पुरअमन आहियूं। असांजा माण्हू जेके धाड़ेल न वठनि ऐं धाड़ेल जेका फैक्ट्री तव्हांजी तयारु कयल आहे, असांजूं फैक्ट्रियूं या खंड जी फैक्ट्री या सीमेंट फैक्ट्रियूं या तरक़ी वारियूं बंदि करे जेको इहा असला जी फैक्ट्री जेका धाड़ेल फैक्ट्री कई आहे उन मां जेका असांजा माण्हू अगवा करे उन मां जेका तव्हां जेको मुनाफ़ो वठो था उहो महिरबानी कयो, असां ते रहम कयो। असीं पुरअमन आहियूं, असीं सिंध जा वारिस आहियूं, धरती जा वारिस आहियूं। तव्हां असांखे अक़लियत में करण लाइ करे इहे अफ़गानी, इहे बर्मी, इहे बंगाली असांजे मथे में हणी जाली आदमशुमारियूं करे असां सां रियासत जेका जुट करे थी उहा असां सभु सम्झूं था। वेठा आहियूं हिते कराची सचल जो वॾो एरियो आहे हिकिड़ो सिंधी कम्यूनिटी जो। असां कंदकोट वासियुनि जे लाइ वेठा आहियूं जेके हुते अगवाखोरी हले पई ऐं जेको वरी पुरअमन एहतिजाज जो जंहिं ते पुलिस जेको आहे सो तशदुद कयो आहे ऐं असांखे वॾो ॾुख ऐं अफ़सोस आहे। असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां इहो मुतालबो कयूं था आर्मी चीफ खां त उते फ़ौरन फ़ौज लाइ ऐं ऑपरेशन कराए धाड़ेलनि खां माण्हू बि छॾाए ॾे ऐं इहे धाड़ेल ख़तम बि कराए ॾे। मरवतन जेको धरणो हुयो या बुकटिन जेको धरणो हुयो, तव्हां ॾिठो त उन्हनि खे माना हिकिड़ो का धमकी बि कोन ॾिनी वई। सिंधी माण्हू जे जेके बि एहतिजाज थियनि था उन ते हिकिड़ी हला कई वञे थो, लठबाज़ी कई वञे थो। इहो सिंधी क़ौम खे हिसाइण जी हिकु साज़िश आहे। हीउ हिकु सॼो प्री प्लान जे तहत मसइलो थियो आहे। हथ वठी सिंध में हिकिड़ो माहौल ख़राबु कयो थो वञे। धाड़ेल कल्चर, अगवा इंडस्ट्री हिननि पैदा कई आहे। उन्हनि मां बि हिकिड़ो नाणो कमाइनि था पिया। सिंधी माण्हुनि खे हिननि नफ़्सियाती तौर ते मफ़लूज बनाए छॾियो आहे। कॾहिं पीरी मुरीदी जी चकर में, कॾहिं मज़हब जी आड़ में, कॾहिं धाड़ेल, ॿियूं सभु शयूं जेके आहिनि इहे पैदा करे सिंधी माण्हुनि खे पंहिंजे धरती तां बेदख़ल करण जी हिकिड़ी साज़िश आहे। एहतिजाज जेको कयो आहे, धरणो जेको लॻायो आहे, त तव्हांखे बि ख़बर आहे त जेको कश्मीर मां जेका जिणक भरी आहे सा पूरी बाहि भरी वई आहे पूरी सिंध में। इहो धरणा, हीउ एहतिजाज असां पंहिंजे प्यारनि जे बाज़ियाबी जे लाइ आहिनि। प्रिया कुमारी जे लाइ सागर कुमार आहे ऐं ॿिया जेके आज़ाद थी आया उहे बि हिन धरणनि जे वजह सां आज़ाद थी आया आहिनि। असां हिन सरकारी निज़ाम खे रद्द था कयूं, हिननि खे पीरनि मीरनि खे रद्द था कयूं। असांजी पुरज़ोर अपील आहे त प्रिया कुमारीअ खे ऐं ॿियनि सभिनीनि खे आज़ादु कयो वञे। इन एहतिजाज हवाले सां त जेकी माण्हू धाड़ेलनि जे चंबे में यरगमाल आहिनि, अॼु बि अगवा थिया आहिनि ऐं उन खां अॻु में जेके अगवा थी चुका आहिनि उन्हनि समूरनि मग़ज़नि जी बाज़ियाबी ताईं सिंध जी पुरअमन जदोजहद शुरू थी चुकी आहे ऐं हीउ धरणो अॼु उनजो तसलसल आहे। कंदकोट कश्मीर में जेकी धरणा लॻा, हीउ धरणा जेकी कराची में अॼु जेके माण्हू रोडनि ते वेठा आहिनि पुरअमन तरीक़े सां मंझंदि खां वठी सिज साम्हूं आहे निठण में, ई छा था चाहिनि, ई पंहिंजो हक़ था चाहिनि, उन्हनि माण्हुनि जी बाज़ियाबी था चाहिनि।